अॼु खां पोइ ही घर तव्हांजा आहिनि ऐं हिननि घरनि ते तव्हांजो ई हक़ आहे। अदा बख़्शल हिन असां ग़रीबनि ते तो कीअं एहसान कयो अथई? तुंहिंजी दिलि में त असांजे लाइ नफ़रत हुई। तूं त असांखे माराइण पियो चाहीं। अदा मूंखे माफ़ कजो, मुंहिंजे दिलि में रुगो पैसे जी लालच हुई। जॾहिं मुंहिंजो सब्र टुटो त ये कराईंदोसि ऐं बिना दोल जे डांस पुरज़ा पुरज़ा करे छॾींदोसि ऐं इन खां अॻु तोखे मौत ॾींदुसि। शेरू मूंखे न मार, तोखे ॿिया पैसा बि ॾींदुसि, मूंखे न मार। जलाल खान, मां मञा थो मूंखां ग़लती थी आहे, मूंखे माफ़ कर। वाकई जलाल तूं सच थो चईं, हिन ज़िंदगी जो को भरवसो न आहे। अॼु जेका तो मूंखे सम्झाणी ॾिनी आहे मुंहिंजी अंदर जी लालच खे ख़तमु करे छॾियो अथई। शेरू मूंखे तुंहिंजी दोस्तीअ ते फ़ख्रु आहे। अॼु तो में हिकु कमु पियो आहे ऐं उहो कमु तोखे करणो आहे। मूंखे हालार मारे ॾे, छो त हुन हिकिड़ो मुंहिंजो गुनाह कयो आहे। हालार त मरंदो, ज़रूर मरंदो। छो त शहरो वॾनि वॾनि अणबंगनि जूं औताकूं उजाड़े छॾींदो आहे। पर इहो त ॿुधाए कहिड़ो गुनाह कयो अथई? शेरू इहो मां तोखे नथो ॿुधाए सघां। छो नथो ॿुधाई? अहिड़ी का ॻाल्हि आहे छा? शेरू कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकी राज़ में रहनि त बहितर आहे। ठीकु आहे, वधीक राज़ जो राणो आहे। हालार मरंदो, ज़रूर मरंदो। छो त शेरू जे कॾहिं रंग में अचे त रंगे छॾे, पर जेकॾहिं ढंग में अचे त टंगे छॾे। अचो मूंसां। अकबर तू परेशान न थी, मानी खा। सनम मां मानी न खाईंदुमि। अकबर मां तोखे चयो तू पुलिस ॾे वञ अरबाब जे ख़िलाफ़। सनम तूं परेशान न थी, मूंखे कुझु न थींदो। बाक़ी रहियो अरबाब, उनखे हाणे लखमीर ॾिसंदो। जी भेण, हुकुम कर। अदा अकबर के हाणे अरबाब जाने है लखमीर, तू बेफिक्र थी वे। सनम तो लखमीर के बुधाए सुठो ना है कयो। मां जेको भी कयो आहे सही कयो आहे। वालेकुम अस्सलाम। ख़ैर आदिल कीअं आहे तव्हांजी तबियत? तव्हांजी दुआउनि सां मां बिल्कुलु ठीकु आहियां। भला इहा ॻाल्हि ॿुधाए त वॾेरो कमाल खान कीअं आहे? मां बि ठीकु आहियां, अदा वॾो बि ठीकु आहे। ही कागज़ हुन ज़मीन जा आहिनि जेका कुझु साल अॻु तो मजबूरी मां खपाए अदा वॾे खे ॾिनी हुई, ऐं अॼु उहा ई ज़मीन अदा वॾे तुंहिंजे नाले कई आहे। हाणे इन ज़मीन जो तूं पाण मालिक आहीं। भाउ जलाल, जेको तव्हां मूं ग़रीब जे मथां एहसान कयो आहे न, उहो मां ज़िंदगी भर लाहे कोन सघंदुसि। आदिल इहो एहसान न आहे। अदा वॾे फी सबिलिल्लाह 200 एकड़ ज़मीन तव्हां हारनि में विराई आहे। हिन दजाली दौर में, हिन मफ़ाद परस्त दौर में तव्हां जहिड़ा ऐं वॾेरे कमाल खान जहिड़ा माण्हू आहिनि, सखी मर्द आहिनि, तॾहिं त ख़ुदा जी खुदाई हले थी। जेकी पंहिंजी ज़मीन हिन ॻोठ जे हारनि में बग़ैर लालच जे विराइनि था, ऐं हिते जा लालची हुकुमरान बेवाहुनि, गरीब लाचार ऐं एतिरे क़दुर जो बोर्ड जे
सतायल मिसकीन माण्हुनि जो बि हक़ था खाइनि। बेशक अदा जलाल, जेको इंसान हिते नाहक कंदो न, हिते बि लोड़ींदो त आख़िर में बि लोड़ींदो। अदा साईं जे दिलि में ख़ौफ़ खुदा आहे। जेके बि माण्हू ग़रीबनि जो माल था खाइनि ना दिल, उहे हिन दुनिया में बि ख्वार आहिनि त आख़िरत में बि ख्वार आहिनि। बेशक अदा जलाल, जेको हिते ग़रीबनि जा हक़ खाईंदो, हिते बि लोड़ींदो ऐं आख़िर में बि लोड़ींदो। ठीकु आहे दिल, पोइ हाणे मां इजाज़त वठंदुसि। माशाअल्लाह। मुंहिंजा परवरदिगार, तुंहिंजा लख शुक्राना। मूं ग़रीब जी दुआ तो ॿुधी वरिती। शुक्र ते मुंहिंजा मालिक। हाणे कमदार जो बंदोबस्तु करणो पवंदो, असां ग़रीब माण्हू रुली वेंदासीं। अदा तूं सही तो चई, कमदार वॾा ज़ुल्म तो करे। ॾिगे 10 रुपया तो लिखे 1000 रुपया तो। अदा तव्हां जीअं चवंदा तव्हां सां गॾु आहियूं। मार पए कमदार खे, ॿिए 10 बोरियूं तो ऐं लिखे वरी 15 तो। अदा छा कयूं असीं, ग़रीब आहियूं, सम्झ में नथो अचे। नालो त इख़लाक़ अथसि, आहे वॾो बद अख़लाक़। तव्हां सब्र कयो, मां ॿुधाइण खे ॿुधाईंदी। भले भले भोतार खे ॿुधाईंदे, पहिरीं कमदार सां त मिलड़े। हाँ, खाओ कमदार जो गीत त वरी भोतार जा। कमदार ग़लती थी वई, हाणे माफ़। अड़े ख़ालिद, पैसनि में खुटी त अची मूं वटि वरी मुंहिंजी गिला पियो करी। अड़ी हणाई पादर, खसाए बनी ऐं पिन रायां सॼे ॻोठ में। पोइ ॾिसां त कीअं थी तो वारी इहा छोकिरी डॉक्टराणी थिए। हा कमदार, हाणे असांखे माफ़ कर, वरी ॿीहर अहिड़ी ग़लती न थींदी। अड़े रुस्तम, सुधरंदे न, या सॼी शैतानगिरी तुंहिंजी आहे। परवेज़, अड़े माई जी दवा थी खुटे त तोखे कमदार तो यादि अचे, ऐं हिन महिल वरी भोतार तो यादि अचे। अड़े अब्बास, जेॾो ख़्यालु कयाई पंहिंजो सम्झी, ओॾो ई कमदार जी दिलि ते वार कर। पहिरीं लाहियो पंहिंजो कर्ज़ो, पोइ शौक़ सां वञो भोतार ॾे। छो त मां आहियां कमदार अख़लाक़। जंहिं ॾींहुं आयोसि न पंहिंजी बद अख़लाक़ीअ में, त इहो कारो कर्ज़ कॾहिं न लहंदो। कयां थो भोतार खे तुंहिंजी शिकायत त 2 बोरियूं भाण जूं लिकायूं अथसि। अड़े मां न हुजां न त भोतार गभा गभा करे हा। कमाल खान ऐं जलाल खान जी न अथव ख़बर। हाणे तव्हांजे इलाज लाइ मां घुरायां थो नंढे भोतार खे, पोइ ॾिसां तव्हां कीअं था मस्ती कयो। अड़े हलो हलो, पहिरीं बनी में फसल मां वञी गाह कढो। हलो हलो। अगरि तोखे 50 चकर चयमि त हिननि ते अख रख, नज़र रख, तूं बनीअ ते चकर ते ई कोन अचे। हे ॾिस, असांजे ख़िलाफ़ सितूं सटड़ लॻा आहिनि। तोखे रोज़ सुबुह शाम बनीअ ते चकर हणणो आहे। अस्सलामुअलैकुम नूरला। वालेकुम सलाम भा जलाल, खुश आयो, खैर मज़े में। ते बस सही है बाबा, मौला अली शाम तरफ से खुश कर ले। खुश आयो, चलो पापा फसल भला थियनि ना। चाचा साईं, कहिड़ा हाल आहिनि? खुश आहियो न? पुट अली, अल्लाह जा शुक्र आहिनि, मां ठीकु आहियां। अदा नूरला, हीअ ज़मीन अदा वॾे हाणे तुंहिंजे नाले कई आहे। हाणे हिन ज़मीन जो मालिक तूं पाण आहीं। भा जलाल, तव्हांजा असां ते अॻ में ई वॾा एहसान आहिनि। असांखे हीअ ज़मीन न घुरिजे, असांखे हारी रहण ॾे। चाचा साईं, जेका असांजी में चोरनि चोराई, उहा बि तव्हां वठी ॾिनी। तव्हांजा असांजे मथां अॻे ई वॾा एहसान आहिनि। अदा नूरला, अदा वॾे 200 एकड़ ज़मीन तव्हां ॻोठ वारनि जे नाले कई आहे, सा बि अलाह जे नाले ते। तव्हां ते को एहसान न कयो अथई। हुन में कुझु एकड़ तव्हांजे नाले आहे। भा जलाल, असां ग़रीब तव्हांखे दुआऊं ई करे सघूं था, बाक़ी उन जो उजरो अलाह पाक तव्हांखे ॾींदो। अदा नूरला, तूं हाणे मोकिलण कोन्हे,
मां हलां अल्लाह से खुश कर। सीमा हिक खुशखबरी जी ख़बर आहे। कहिड़ी ख़ुशी जी ख़बर आई? वॾेरे कमाल खान असांजी सॼी ज़मीन असांखे वापसि ॾिनी आहे। आदिल उन ज़मीन खे वापसि कर। पर छाजे करे? लक्ष्मीअ तोखे मारण जी कोशिश कई आहे, उहो उनजे लाइ। सीमा अञा लखमीर नंढो ॿार आहे। वॾेरो कमाल खान असां ग़रीबनि जो मददगार, उन सॼे ॻोठ वारनि खे 200 एकड़ ज़मीन विराए ॾिनी आहे। रब पाक उनजो अजर कमाल खान खे ॾींदो। सीमा तोखे त ख़बर आहे त अमड़ जे इलाज लाइ जॾहिं मूं ज़मीन खपाई हुई, उन ज़मीन जी क़ीमत उन वक़्तु टोटल 16 लख हुई। पर कमाल खान मूंखे 21 लख ॾिना ऐं चयईं आदिल त तोखे ॿिया पैसा घुरिजनि न त मां तोखे ॾींदुसि, तूं परेशान न। अहिड़ो आहे कमाल खान, सखी ऐं रहम दिल इंसान। हीउ जेको असांजो ॻोठ आहे उन जी रहमतुनि जे करे ई त आबाद आहे। हुन हर वक़्तु ग़रीबनि जी मदद कई आहे। अल्लाह पाक उनखे वॾी हयाती ॾे। आमीन। यार सिजावल वॾेरे कमाल खान त सॼे ॻोठ ते वॾो एहसान कयो आहे, हुननि खे ज़मीन ॾिनई। वॾेरे कमाल खान त सुठो कमु कयो आहे, ग़रीबनि जी मदद करे। न त अदा इहो सुठो न पर ग़लति कमु कयो आहे, उनजो हिसाब अदा खां मां ज़रूरु वठि। हुन में त तोखे ख़ुशि थियणु घुरिजे। पंहिंजी बकवास बंदि कर। दा साईं ज़मीन विराए पंहिंजे ख़ानदान खे कमज़ोर कयो आहे ॻोठ वारनि जे आॾो, ऐं मां हिते ख़ुशि थियां। पीर साहिब असांखे माफ़ कजो, असां तव्हांजा ॾोही आहियूं। पीर साईं तव्हां असां ग़रीबनि जी मदद करे इंसानियत जो पैगाम ॾिनो आहे। पीर साहिब तव्हां जो असांजी मदद करे इहो साबित कयो आहे त इंसानियत जो रिश्तो सभ खां अफजल आहे। हिन सिंध धरती ते रहण वारो मुस्लमान हुजे, हिंदू, सिख या ईसाई, सभु हिकु आहे। पर इंसान पंहिंजे अंदर मां लालच कढी छॾे, हर कंहिंखे हिकु जेतिरो ई दर्जो ॾिए। भाउ बशकल तव्हां असां ग़रीबनि जे मथां रहम कयो आहे, अलाह ताला तोखे बि उजड़ ॾींदो। तुंहिंजी महिरबानी पीर साईं, तुंहिंजी बि महिरबानी बाबा। भाउ निर्मल, पीर साईं इंसानी जो सबक़ु ॾेई मुंहिंजे दिलि मां लालच ऐं लोभ कढियो आहे। अॼु खां पोइ असां सभु भाइर आहियूं। मौला तव्हांखे बि ख़ुशि कंदो, हर जहान खे ख़ुशि कंदो। असां उन प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जा उम्मती आहियूं, जे हमेशह प्यार, मोहबत ऐं ईसार जो सबक़ु ॾिनो। ऐं हाणे असां सभु हिकु थी रहंदासीं ऐं हर तरफ़ इंसानियत जो पैगाम ॾींदासीं। पैगाम इहो फ़ैसिलो मंज़ूर न आहे ऐं मां कोर्ट हली वेंदुसि। जावल तूं भली कहिड़ी बि कोर्ट में हलियो वञ, कमाल खान जो फ़ैसिलो पत्थर ते लकीर आहे। या पत्थर जी लकीर सिजावल जे कहर अॻियां रेज़ा रेज़ा थी वेंदी। ऐं हा, हिन मिल्कियत ते मुंहिंजो हक़ आहे, ॿारनि जो न। सिजावल तुंहिंजो हक़ त उन ई ॾींहुं ख़तमु थी वियो जॾहिं तो शेरू धाड़ेल खे पनाह ॾिनी। मां पंहिंजी जागीर में कंहिं बि बदमाश खे क़बूल नथो करे सघां। ऐं तोखे ख़बर आहे बदमाश जो साथारी बि बदमाश हूंदो अथई। पोइ इहो वक़्तु ॿुधाईंदो त हीअ जागीर कंहिंजी आहे। जवल तोखे ऐं मूंखे को बि हक़ु न आहे जो अदा कमाल सां वॾी आवाज़ में ॻाल्हायूं। ऐं हा, अदा कमाल हिन ॻोठ जो न पर पूरी बिरादरी जो हक़दार आहे ऐं उनजो हर फ़ैसिलो असांखे मञणो पवंदो। जलाल, मां तो वांगुरु बेवकूफ़ न आहियां जो पंहिंजी ख़ानदानी मिल्कियत ईअं बर्बाद करे। हाणे अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न। ही ज़मीन पंहिंजी न, ॻोठ वारनि जी अथई। अदा साईं तव्हां परेशान न थियो, सिजावल खे अलाह साईं सम्झ ॾींदो। बस यार, छल
रब पाक तुझे दुआ कबूल करे। चाया कमदार जी मोहतार अज ज़मीन ते अची मुंहिंजी दिलि तमामु घणी ख़ुशि थी आहे। हिननि हारनि जी महिनत ॾिसी अॼु हिननि सभिनी खे मां 10,000 रुपया इनाम थो ॾियां। मोहतार हेॾी फिज़ूल ख़र्ची छो? इहो इनाम त तव्हां कमदार खे ॾियो न। आधी राति जो भूंगो छॾे अची हिननि जी चौकीदारी कंदुसि, हिननि खां कमु वठंदुसि, तॾहिं त बनी एॾी भली थी आहे। कमदार जी मोहतार मूंखे सभु ख़बर आहे तुंहिंजी हराम पाइण जी। ये मेहनत तुझी मेहनत कने हारी ऐं वरी सॼो सिलो खणी तूं पाण। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, सिर्फ़ु बाबा साईंअ जे करे ख़ामोश आहियां, न त तुंहिंजे करतूतनि मां हीउ लखवीर वाक़ुफ़ु आहे। इहे पंहिंजूं हराम पायूं छॾे ॾे। मोहतार वाजो सिलो ॾिनो अथई ॿियो छा? हिननि खे 10,000 थो ॾियां त 20,000 त मुंहिंजो बि हक़ आहे। तोखे 20 न पर तुंहिंजा 50,000 कटींदुसि। छो त तूं हिननि ग़रीबनि सां वॾा ज़ुल्म कया आहिनि। कमदार जी मोहतार ही अगरि हारी न हुजनि न, ही जेको हिन दुनिया में अनाज तूं ऐं मां था खाऊं न, इहो न खाऊं। अड़े महिनत था कनि, हिननि जी महिनत जो हिननि खे सिलो ॾियणु असांजो फ़र्ज़ु आहे। हिननि सां बेईमानी ऐं ठगी करणु न सुठो अथई त सम्झी वञ। बसि मोहतार जेका अव्हां जी सलाह। मुंहिंजी सलाह इहा आहे त अॼु खां पोइ हिननि जो वॾो भाउ थी ईमानदारी सां पंहिंजो कमु कर। ठीकु आहे कमदार, हाणे हल त हलूं। ऐं ॿी ॻाल्हि जी जी ॿीहर हिननि हारनि सां अगरि को बि ज़ुल्म कई, का बि ठगी या का बि बेईमानी, त मूं मां त वाक़ुफ़ु आहीं न। मोहतार अव्हां परेशान न थियो, अव्हां खे का शिकायत कान मिलंदी। अचो हाणे हलो हलो हलो। छा ॻाल्हि आहे? तो मूंखों मिलण जुलण बंदि कयो आहे। जंहिं इंसान खे पंहिंजे रत जे रिश्तनि जे लाइ अहसासु न हुजे त हुन जे दिलि में दोस्त जे लाइ इज़त छा हूंदो? न त तूं ऐं मां नंढपण जा दोस्त आहियूं। तूं हरू भरू नाराज़ न थी। सिजावल असांजो दोस्ती उन ॾींहुं ख़तमु थी चुकी जंहिं ॾींहुं तुंहिंजे अंदरि मिल्कत जे लाइ लालच अची वई। ठीकु आहे, भली तूं मूंखे ग़लति सन, या मुंहिंजी लालच न पर मुंहिंजो हक़ु आहे ऐं मूंखे पंहिंजे हक़ वठण खां केर बि नथो रोके सघे। सिजावल तुंहिंजो रस्तो ग़लति आहे ऐं ग़लति रस्ते जो अंजाम ॾाढो बुरो हूंदो आहे। तुंहिंजे सम्झाइण जी का बि ज़रूरत न आहे। दादिल अल्लाह असांजा लख एहसान। असां वॾेरे कमाल ऐं जलाल जा एहसान मंद आहियूं जो हिन असांजे सॼे ॻोठ वारनि खे ज़मीन ॾिनियूं आहिनि जंहिंजा असां थोरा नथा लाहे सघूं। अदा असां वॾेरे कमाल ख़ान ऐं जलाल खे हर वक़्तु दुआऊं था ॾियूं ऐं असां हर वक़्तु उन्हनि खे यादि कयूं था त रब साईं उन्हनि खे अञा दौलत ॾे। ऐं हिन हेॾे महांगाई दौर में पंहिंजा बच्चा पालणु तमामु ॾुखियो दौरु आहे था। पर शाबस आहे कमाल ख़ान खे जिन असां मिसकिननि जी मदद करे पंहिंजी ज़मीनूं ॾिनियूं आहिनि। ऐं हा, कमाल ख़ान हिन ॻोठ जे हर माण्हूअ सां भलो हलियो आहे। यार अलार मां ॾाढो परेशान हूंदो हुयुसि। पंहिंजे वॾनि जी ज़मीन मूं मजबूरी में खपाई, पर मुंहिंजो परवरदिगार वॾेरे कमाल ख़ान खे ख़ुशि रखी उन उहा ई ज़मीन मूंखे वापसि कई। हुन जा मुंहिंजे मथां न पर पूरे ॻोठ वारनि जे मथां हुन जा इहे अहसान आहिनि। हिन पापी दौर में हर को पंहिंजा पेट थो पाए, पर चवंदा आहिनि त अहिड़ा वॾेरा हिन धरती ते वरने पैदा थींदा आहिनि। अलाह ख़ुशि रखे वॾेरे कमाल ख़ान खे ऐं हुनजे भाउ खे। पता जेसीं ताईं कमाल ख़ान जहिड़ा नेक इंसान हिन ॻोठ में रहनि था ऐं हर तरफ़ अमन ऐं प्यार हूंदो। कमाल ख़ान ऐं जलाल ख़ान सुठा इंसान आहिनि, ओतिरो ई सजावल ख़ान ज़ालिम आहे। रब पाक कंदो त हुनजे कहर खां बचाए। ॿाहिरि जो सिलो कमाल ख़ान खे अलाह पाक असांजूं दुआऊं न था कढे। बेशक अली कॾहिं बि कूड़ न आहे ॻाल्हायो। जेकॾहिं माण्हू अथई न
भली मारे छॾ। लखमीर खान इहो यादि रखजांइ ते नाचर वटि रिश्तनि जो को बि तदारक कोन्हे। इहा मूंखे न पर हिन सॼे ॻोठ खे ख़बर आहे त तूं इंसान न पर जानवर आहीं। पंहिंजी इहा बकवास बंदि कर। कयनि हिते ई ढेर। अरे चंडा अॻे ई मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई आहे। तूं मौत लिकाए जेको तुंहिंजो मोह ॾिसे थो सोचे थो भॼो क़यामत पई अचे। मां उन ॾींहुं ख़ुशि थींदुसि जंहिं ॾींहुं हीअ सॼी मिल्कियत तव्हां ग़रीबनि में विराए छॾी अथव ऐं पोइ असां दर दर ते वञी पिनंदासीं। इन्हनि पैसनि जो कॾहिं बि आसरो न कजांइ छो त ये पैसा तोखे कॾहिं बि न मिलंदा। सारंग तुंहिंजे अंदर में लालच